असां मौजूद आहियूं गाजूवाल लॻ ॻोठ रमूखोसो में जेका माजिदा ऐं टेकलाल जी शागिर्दियाणी आहे। उनजो हिकिड़ो गुर्दो अॻु में ई ख़तमु आहे, जॾहिं त ॿिए गुर्दे में पिणु पथरी अथसि। जीअं त नाज़रीन हींअर असां मौजूद आहियूं गाजूवाल लॻ ॻोठ रमूखोसो में, जिते पोरियत नसरुल्ला खोसे जूं ॿ न्याणियूं जेके बीमार आहिनि। हिकु त माज़ूर आहे जेके घुमण फिरण खां लाचार आहे, जंहिंजो नालो ज़ुलेखा आहे, जॾहिं त ॿी न्याणी जेका माजिदा ऐं टेकलाल जी शागिर्दियाणी आहे, उनजो हिकिड़ो गुर्दो अॻु में ई ख़तमु आहे, जॾहिं त ॿिए गुर्दे में पिणु पथरी अथसि। पर उन हवाले सां उहे इलाजु कराइण खां कासिर आहिनि। हिकु त महांगाई जो जेको तूफ़ान बर्पा थियो आहे, ॿियूं इलाइक़ाई परेशानियूं हर माण्हू खे विकोड़ियूं आहिनि। पर उनमें नसरुल्ला ऐं हुनजो ख़ानदान बि वकड़ में अची वियो आहे, जॾहिं त बीमारी जॾहिं नासूर मर्ज़ सां हींअर उन जूं मासूम धीअरियूं जंग विढ़नि पियूं। पर उन्हनि उन हवाले सां इलाइक़े वासियुनि खे वज़ारत सिहत, वफ़ाक़ी ऐं सूबाई ऐं वज़ीर आला मुराद शाह खां इहा गुज़ारिश कई त असांजो इलाजु करायो वञे हिन नंढड़ियुनि जो, त जीअं असांजी परेशानी ख़तमु थी वञे। जॾहिं त हींअर ॿिन्ही न्याणियुनि जे तक़रीबन लॻभॻि ख़र्च हिकिड़ी ते ॿ टे हज़ार, जॾहिं त ॿी ते तक़रीबन जेको ख़र्चु अचे पियो 50 खां 60 हज़ार जे लॻभॻि अचे पियो। उन हवाले सां उन्हनि माली हवाले सां इलाइक़े वासियुनि ऐं वस वारनि खां अपील कई ऐं सिंध गवर्नमेंट खां त असांजी नंढड़ी जो इलाजु करायो वञे ऐं हुनजी ज़िंदगी बचाई वञे।